खैबर लॻ उॾेरोलाल विलेज में सुई सदरन गैस पारां आफ़िस में क़ुरान ख़ुवानी ऐं ख़ैरात फ़ी सबीलुल्लाह कयो वियो, जंहिं में ग़रीब मिस्कीन ऐं आफ़िस जे अमले वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद फज़ल हुसैन शाह, सैयद ज़ुल्फ़कार शाह, नबी बख़्श खोसो, निसार अहमद ख़ासकेली ऐं अब्बास लाखो जिन चयो त असांखे सुई सदरन गैस में सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां बहाल करण जी ख़ुशी में असां आफ़िस जे अमले पारां क़ुरान ख़ुवानी ऐं ख़ैरात फ़ी सबीलुल्लाह कयो आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं सुप्रीम कोर्ट जजिस जा जिन असांजी नौकरी पकी करे असांजे बचड़नि जो मुस्तक़बिल लाइ सोचियो। ऐं वधीक उन्हनि चयो त उॾेरोलाल विलेज ऐं उन जे आस पास जे ॻोठनि जे माण्हुनि जा गैस जा मसइला हुजनि त उहे उॾेरोलाल विलेज जे सुई सदरन गैस आफ़िस सां राब्तो कनि त जेके उन्हनि जा हल तलब मसइला हल कया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।